अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सनदाइजोकैशन जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ॾखण मां ख़बर शिकंदालो ॾखण लॻ ॻोठ छिटी जे में सरसो कम्युनिटी ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन तरफ़ां कम्युनिटी क्लस्टर स्कूल छिटी जे जो सिंध एजुकेशन फाउंडेशन मैनेजमेंट डायरेक्टर अब्दुल कबीर काज़ी साहब इफ्तिताह कयो। सरसो ऐं सिंध एजुकेशन जे तालीम जी मैदान में अहम कामयाबी। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां कम्युनिटी क्लस्टर स्कूल छिटी जे जो इफ्तिताह करण खां पोइ सिंध एजुकेशन फाउंडेशन रीजनल मैनेजर अब्दुल जब्बार मरी, सरसो रीजनल मैनेजर जनरल सिंध जमालदीन शोरो, दिलशाद पीरज़ादा रीजनल मैनेजर सलाहुद्दीन ओस्ताद, सिंध एजुकेशन फाउंडेशन ज़िला शिकारपुर ऑफिसर नेमतुल्लाह शेख, सरसो एजुकेशन डिस्ट्रिक्ट ऑफिसर ऐं ॿियनि सनदाइजोकैशन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अदा हे सिंध एजुकेशन फाउंडेशन जो क्लस्टर स्कूल आहे जेको आहे असांजो पार्टनर आहे SRSO ऐं हिन में तालीमी मयार बहितर हूंदो। ऑब्वियसली हे क्लस्टर स्कूल आहे ऐं हे स्मार्ट स्कूल आहे। हिन में असां ऑडियो विजुअल रूम इंट्रोड्यूस करायो आहे। हिन में कंप्यूटर लैब, साइंस लैब ऐं फुली सोलर सिस्टम हिते इंट्रोड्यूस करायो आहे। ऐं क्वालिटी एजुकेशन असांजा हिते हायरिंग जेका थींदी उहा टीचर्स जेके आहिनि IBA जा जे थ्रू हायर कंदासीं त हे स्कूल इंशाल्लाह हिन इलाइक़े में जी तरक़ीअ में अहम रोल प्ले कनि। अल्हम्दुलिल्लाह असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो असांखे अहिड़ो स्कूल ऐं अहिड़ी बिल्डिंग हिते ॾिनी वई आहे। ऐं हूअं बि असांजे चौगिर्द में जेके बि ॿारहाड़ियूं आहिनि तमामु घणियूं आहिनि ऐं असांजो ॻोठ कंहिं दौर में स्कॉलरशिप यानी कि हासिलु करण वारनि ॻोठनि मां रहियो आहे ऐं विच में काफ़ी डिकेट अहिड़ा थी चुका आहिनि जिन में असांजी तालीम पोइते पइजी चुकी हुई। पर अल्हम्दुलिल्लाह हींअर असां ख़ुशनसीब आहियूं। 2009 में मुंहिंजो एक्सीडेंट थी पियो, पोइ सरसो वारनि जे तरफ़ खां हिकिड़ो 2 रूमनि ते असां हिकिड़ो गर्ल्स लाइ स्कूल खोलायो आहे हिते ऐं उहा कोशिशि असांजी 11 सालनि खां पोइ 12 सालनि खां पोइ अल्हम्दुलिल्लाह उन कोशिशि असांजी रंग लाथो ऐं हींअर असांखे हिन क्लस्टर स्कूल जी सूरत में हेॾी वॾी बिल्डिंग ऐं हितां जो जेको जदीद सिस्टम असां तालीम ॾिनी वेंदी ऐं असांजे ॻोठ वारनि खे ऐं प्लस में जेके बि पसगिरदाईअ में ॻोठ आहिनि उन्हनि जे लाइ तमामु वॾो फ़ाइदेमंद स्कूल साबित थींदो इंशाअल्लाह। महिरबानी तव्हां मीडिया जा दोस्त जेके तमामु शॉर्ट नोटिस ते अची वियो। असल में छा आहे त हे असांजा जेके स्कूल खुलिया आहिनि उहे अॻु में त असां 2013 में 3 स्कूल खोलियासीं। हिन वक़्तु असांजा 20 स्कूल थी विया आहिनि डिस्ट्रिक्ट शिकारपुर, डिस्ट्रिक्ट कंदकोट में। ऐं हिते जो बुनियादी मक़सदु इहो ई आहे त असां सुठी तालीम ॾियूं ऐं सुठा ॿार पैदा कयूं त जीअं अॻिते हली करे पंहिंजी ज़िंदगीअ में कामयाबु थी सघनि ऐं कंहिं बि कराची जेके सुठे इंस्टीट्यूट सां या लाहौर जे या इस्लामाबाद जे इंस्टीट्यूट सां कॉम्पीट करे सघनि। महिरबानी। असांजी आहे त असांजी ॿार स्काई इज़ द लिमिट, त ॿार खे जेतिरी असांजी कोशिशि थींदी आहे असां ॿार खे जेको आहे सो सुठी खां सुठी तालीम ॾियूं। ऐं असांजा केतिरा ई ॿार जेको आहे सो हिन महिल स्कॉलर विन करे ऐं कराची ऐं हैदराबाद जेको आहे सो इस्लामाबाद उन स्कूलनि में सर्वे कराइण सां 450 जी लॻभॻि ॿार जेके आहिनि से हुते आहिनि ऐं हितां जा ॿार जेके आहिनि से 60% हिन ॻोठ जी जेका आबादी आहे 300 घर, हर घर जे अंदरि 4 ॿारनि जे हिसाब सां जेकॾहिं असां अंदाज़ो लॻाईंदासीं त हितां जेको आहे 60% जेके ॿार हितां खां रते ते वञी रहिया आहिनि। हीअ जेके आहिनि से सिंध हुकूमत जी मदद सां कमु शुरू थियो हो अॻे यूनियन काउंसिल बेस्ड पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम। उन में असांखे कम्यूनिटी मां डिमांड आई त तव्हां हिते जेको आहे सो असांखे स्कूल खोलाए ॾियो। सिंध हुकूमत जा पोइ हिते काफ़ी स्कूल बंदि पिया हुआ किथे ज़रूरु, छो जो जॾहिं कम्यूनिटी में ॼाण आई त बाबा तालीम जे अहमियत जे हवाले सां त पोइ पंहिंजूं नियाणियूं ऐं पुट पढ़ाइण जे लाइ हुननि खे ज़रूरत आई त बाबा असांखे स्कूल खोलाए ॾियो। पोइ सरसो सिंध हुकूमत सां ॻाल्हाए PND जे तरफ़ां उन वक़्त में जेको आहे सो PC1 रिवाइज़ करे ऐं कोई 102 स्कूल खोलिया विया प्राइमरी। पर पोइ अॻियां जीअं इहो स्कूल हलिया ऐं उन खां पोइ असांखे इहा ज़रूरत महसूसु थी ऐं ख़ासि तौर ते असांजी जेका लीडरशिप हुई मैडम नाहिद शाह दुरानी साहिबा। बिस्मिल्लाह रहमान रहीम साईं, असां हिन पूरी टीम खे वेलकम भलीकार चऊं था। अॼु असां वटि हिते मोज़िज़ महिमान आयो आहे, मोहतरम काज़ी कबीर साहिबु आयो आहे असां वटि हिते भलीकार चऊंसि था। ऐं असांजो नेमतुल्लाह साहिबु आहे ऐं पूरी टीम आहे। शकील अमन वधियो साहिबु आहे, सिकंदर फुल साहिबु आहे ऐं समेजो साहिबु आहे। असांजो हे पूरी टीम आहे सरसो वारनि जी इशारनि जी महिरबानी आहे, उन्हनि जी हे महिनत सां जफ़ाकशी सां स्कूल तयारु थियो आहे। हिन जो नालो क्लस्टर स्कूल आहे
ऐं मां डोनर आहियां साईं। मां हिते ज़मीन ॾिनी आहे हिननि खे बग़ैर कंहिं मुआवज़े बग़ैर कंहिं पैसनि जे, त हितां जा ॿार तालीम हासिलु कनि। ऐं ओड़े पाड़े जा ॿार जेके असांजे ओड़े पाड़े में बि बिरादरियूं आहिनि, जीअं जलबाणी बिरादरी आहे, वगण साहब आहिनि, गोपांग बिरादरी आहे, बिरोही आहिनि, कलर आहिनि, गांगरा आहिनि, ऐं उन्हनि असांजे स्कूल में हिते तालीम हासिलु उन्हनि जा बचड़ा पढ़नि। ऐं असां वटि हिते साईं हिकु ॿिनि कमरनि जो अॻ में स्कूल ठहियल हो, उहो 5 दर्जे ताईं हुयो। उन में अदड़ियूं अदड़ा पढ़ंदा, 5 दर्जा पढ़ी, ऐं असांजूं अदड़ियूं हिते वेहनि पियूं घर पंहिंजे, छो त हिते ॿियो स्कूल हुयो कोन, इन करे उहो ॿाहिरि निकिरनि कोन पियूं। ॿियो असां वटि वॾो मसइलो हुयो सर्विस जो, त गाॾी असां वटि कोन्हे जेका असांजी ॿार वञनि शहर तालीम हासिलु कनि। हाणे असांखे सरसो वारनि पंहिंजी महिरबानी हिननि जी असांखे वैन बि ॾींदऊं, 2 गाॾी बि ॾींदऊं। उहे असां ओड़े पाड़े जा ॿार बि ईंदा हिते पढ़ंदा, उन्हनि खे वठी बि ईंदासीं, गाॾीअ ते खणी ईंदासीं ऐं छॾे बि ईंदासीं। ऐं असांजे जेके ॻोठ जा ॿार आहिनि उहे छो अदड़ियूं अदड़ा उहे बि हिते पढ़ंदा, उहे हाणे हितां ऑफिसर थी निकिरंदा इंशाअल्लाह ताला। हे स्कूल सुठो आहे। ऐं असांजो स्कूल जेको आहे बिल्डिंग पूरी स्कूल, हे सॼो स्कूल असांजो सोलर सिस्टम आहे। ऐं साईं बिजली जी का बि ज़रूरत न आहे हिते। ऐं साईं हे स्कूल जेको ठहियो आहे हे सुठो स्कूल आहे। असां जेको हिन जो स्कूल जो मयार आहे, हिकु त कराची में इस्लामाबाद में जेके स्कूल ठहियल आहिनि भिकन या कैडेट या ॿिया स्कूल बि आहिनि, उन्हनि जे मुक़ाबले में आहे। उते बि ॿार पढ़ंदा, उहे बि पोजीशन खणंदा, हिते जेके ॿार पढ़ंदा हाणे उहे बि पोजीशन खणंदा, इंशाअल्लाह ताला सुठा ऑफिसर थी निकिरंदा। ऐं मां निहायत शुक्रगुज़ार आहियां साईं पीपुल्स पार्टी जे तरफ़ खां असांजो बिलावल भुट्टो साहिबु ज़रदारी ऐं अदी फरियाल टालपुर साहिबु आहे, ऐं असांजो साबिक़ु सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु, ऐं असांजो सिंध जो चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह, जंहिं असांजी बिल्डिंग ॾिनी ऐं जंहिं असांखे स्कूल ॾिनो। ऐं पीपुल्स पार्टीअ जा थोराइता आहियूं असां हुन पार्टीअ जा, ऐं चेयरमैन साहिब जा असां थोराइता आहियूं जंहिं असांखे स्कूल ॾिनो। ऐं असांजा बचड़ा हिते पढ़ंदा, तालीम हासिलु कंदा ऐं सुठा ऑफिसर थी निकिरंदा। असां थोराइता आहियूं सिंध गवर्नमेंट पीपुल्स पार्टीअ जे पंहिंजो उन्हनि जा थोराइता आहियूं, ऐं पूरी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा थोराइता आहियूं असां। त अहिड़ा स्कूल किथे किथे ठहियल आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते बि आल ठहंदा। महिरबानी सां। सभ खां पहिरियों त मां त हिन ॻोठ वारनि खे ऐं मुबारकबाद ॾींदुमि ऐं हिन इलाइक़े वारनि खे जिन जी काविशुनि सां हिते इहा शइ पॉसिबल थी आहे। ऐं असां थैंक यू चवंदासीं सिंध एजुकेशन फाउंडेशन खे ऐं सरसो जे काविशुनि सां इहे हिते शइ थी वई आहे। सो हाणे आहे त क्वालिटी एजुकेशन लाइ जीअं त असांजो इहो प्रोसेस आहे त हिकु त असां एडवर्टाइज़मेंट ॾींदा आहियूं थ्रू असांजो एशआर हेड ऑफिस, उहे असांजा हायर कंदी आहे टीचिंग स्टाफ जिन खां IBA टेस्ट वठंदी आहे। IBA टेस्ट वठंदी आहे उहे जेके क्वालिफाई करे वेंदा आहिनि, वरी उन्हनि खां SRSO मैनेजमेंट इंटरव्यू वठी करे पोइ उन्हनि खे अपॉइंट कयो वेंदो आहे। हेड टीचर हूंदो आहे ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट जनरल टीचर हूंदा आहिनि जेके हिन पूरे स्कूल खे हलाईंदा आहिनि। सो असां जा स्कूल हलनि बि अथा ऐं असांजे ॿारनि माशाल्लाह उहे स्कॉलरशिप बि वरितियूं आहिनि। ऐं असां इहो बि हाणे इरादो रखूं था त हिते बि असांजो ही फस्ट इंशाल्लाह फेब्रुअरी जीअं स्कूल स्टार्ट थींदा, असांजो सॼो सामान सेटअप हिते पूरो थी वियो आहे ऐं ॿार इंशाल्लाह बाक़ाइदा तालीम वठंदा ऐं टीचिंग स्टाफ बि अची वेंदो ऐं बाक़ाइदा क्वालिटी एजुकेशन हूंदी। ऐं हिते ऑडियो विजुअल जेको आहे त रूम बि सेट थियल आहे जिन ते टेबलेट ते ॿारनि खे ॾिना वेंदा, उन टेबलेट ते ॿार उहे माना सिखंदा बि। ऐं इंशाल्लाह हिते 1 साल में इंशाल्लाह क्वालिटी एजुकेशन इम्प्रूव थी वेंदी ऐं रिज़ल्ट ईंदो बाक़ाइदा। ऐं असां अॻिते इहो उमेद था कयूं त हिननि ॿारनि खे असां एतिरो ट्रेन कंदासीं इंशाल्लाह जीअं स्कॉलरशिप वठी करे कंहिं सुठी मंज़िल ते पहुची सघनि। ऐं उन सां गॾोगॾु असांजा सरसो जे हवाले सां मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त सरसो में ही असांजा तक़रीबन 12 प्रोजेक्ट हलनि था पिया शिकारपुर ज़िले में, जंहिंमें एजुकेशन हेल्थ ते न्यूट्रिशन प्रोजेक्ट जो हलनि था। असां हिते कमु कयूं था पिया फैमिली प्लानिंग ते। ऐं उनखे अलावा हाणे गुरबत में निकिरण लाइ हिकिड़ो नओं प्रोग्राम आयो आहे जेको हुकूमत पाकिस्तान इफ़ाद UN एजेंसी जे ताउन सां असां हिते इम्प्लीमेंट कयूं था पिया। उन में ईअं आहे त जंहिं अधी खे बेनज़ीर कार्ड हूंदो उनजी असां सर्वे कयूं था, जंहिंखे 0 खां 16 स्कोर ईंदो उनखे असां पोइ 50 खां 60 हज़ार जो फ़ाइदो ॾेई सघूं था उन्हनि जे मनसूबे मुताबिक़, उन्हनि जे जेका उन्हनि जो LIP भरिबो उन्हनि जे हिसाब सां। जी थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त हिते जेको असांजो अॼु MD साहिबु आयो सैफ जे तरफ़ां, असुल मां हिते असां वटि सिस्टम उहो ई आहे त पहिरियों असां वटि हुयो प्राइमरी स्कूल न, असां कम्यूनिटी मैनेज्ड प्राइमरी स्कूल
असां 2009 जी बोर्ड खां पोइ जीअं गवर्नमेंट असांखे स्कूल ॾिना त असां हुते हलाइणु शुरू कयासीं। उन खां पोइ सेफ असांजो कमु ॾिसी करे हुननि जो त असां तव्हांखे फंडिंग कयूं था ऐं तव्हां असांखे कहिड़ी माना शइ ॾेई। पोइ असां प्रपोज़ल ठाहे हुनखे चयोसि त असां क्लस्टर स्कूल ठाहींदासीं हिते। क्लस्टर स्कूल ठाहे करे उन असां प्रपोज़ल ॾिनोसीं, उनखे ॿुधायोसीं त असां एलिमेंट्री उन खां पोइ अॻिते अॼु जीअं MD साहब हिते ऐलान करे वियो त तव्हां हिन स्कूल खे जीअं जीअं अॻिते वधाईंदो असां फस्ट ईयर इंटर बि तव्हांखे हिते असां ॾींदासीं। भई पोइ हिते पहिरियों इलाइक़ा हुया, स्कूल हुया कोन, हितां जा ॿार रते तेरे वञी पढ़ंदा हुया। उनजो एक्सपीरियंस पंहिंजो फीस या हितां वञणु माना ॾाढो हुयो न। पोइ उनखे मद्देनज़र रखी करे हूअं ई असांजो सरसो जो ॿाराड़ीअ में कमु घणो थींदो आहे। पोइ हिन लोकेशन खे असां प्रिफर कयोसीं त असां हिते क्लस्टर ठाहींदासीं। जीअं आसपास जा नबीशा वगण आहे, जलबाणी आहे या खोड़ सारा ॻोठ आहिनि जिते माना स्कूल न बि हलनि था। असांजो उहो ई आहे त उन्हनि जेके नथा ॿार पढ़ी सघनि उन्हनि खे हिते आणियूं ऐं उन्हनि खे सुठी आला तालीम असां ॾियूं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।